नासिन कारसा सान्हे के 15 साल गुज़री विया। शहीदन के भेटा पेश करे संदन यादगार ते गुल निछावर कया विया। इन मौके ते सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿियनि जियालनि चयो त जमहूरियत दुश्मननि हमलो करायो। वाक़े वक़्त क़यामत सुकरा जा मंज़र हुआ। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो धमकियुनि बावजूद ॾेह अची जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾिनी। अॼु मुल्क में जेका जमहूरियत आहे उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं बिलावल भुट्टो जे करे आहे। वधीक रिपोर्ट करे रहियो आहे कराची मां अल्ताफ़ चन्ना। नाज़रीन 18 अक्टूबर 2007 ते जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जलावतनी ख़त्म करे कारसाज़ वटि पहुती त बम धमाको थियो, जंहिंमें 150 जे लॻभॻि जानिसार शहीद थी विया ऐं उन सां गॾोगॾु 500 जे लॻभॻि जेकी आहिनि उहे कारकुन ज़ख़्मी थिया हुआ। उन वाक़े खे 15 साल गुज़री विया आहिनि। अचो त उन हवाले सां पीपुल्स पार्टीअ जे वर्करनि, उहिदेदारनि, अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, असां अॼु हिन शहीदनि जे यादगार ते मौजूदु आहियूं ऐं मां सम्झां थो त 15 साल गुज़री विया आहिनि, पर 18 अक्टूबर 2007 वारी सॼी जेका सीन आहे, सिचुएशन आहे, उहा असांजे साम्हूं अॼु बि ताज़ा आहे। असां पाण उते मौजूदु आयासीं, हॉस्पिटल ऐं सभिनी खां अॻु में पहुतोसि ऐं उहे जेके असां उते सीन ॾिठा आहिनि, जेके पंहिंजी अखियुनि सां जेके असां हालत ॾिठी, उहा एतिरी ख़ौफ़नाक, एतिरी भयानक आहे जो लफ़्ज़नि में बयानु नथा करे सघूं। असां हर साल शहीदनि खे यादि करण जे लाइ हिते ईंदा आहियूं, उन्हनि जे क़बरुनि ते वेंदा आहियूं, उन्हनि जी फैमिलीज़ खे विज़िट करण जी कोशिशि कंदा आहियूं जेके जेके राब्ते में आहिनि। मुंहिंजे तक में 8 माण्हू हुया, जंहिंमें हिकिड़ो मुंहिंजो पंहिंजो कज़न हुयो ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो कज़न शहीद थियो, पर हुनजी तदफ़ीन असां कोटली में कई। कोटली में रहंदा हुआ, उनजी क़बर हिते कोन्हे कराची में, उहो कोटली में आहे। पर मुंहिंजे तक में जेके आहिनि माण्हू जंहिंजूं क़बरूं हुते आहिनि, उहे 8 माण्हू आहिनि। असां सुबुह उन्हनि सभिनी क़बरुनि ते विया आहियूं। वक़ार मेदी साहब, आसिफ़ ख़ान, जावेद नागोरी ऐं ॿिया पार्टी जा जेके कारकुन असां हुया, सभु गॾु हुया ऐं असां ज़ाहिर दुआ कंदा आहियूं, यादि रखंदा आहियूं ऐं उन्हनि जी फैमिली खे अहसासु ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं त तव्हांजे ॿारनि जी बच्चनि जी जेका कुर्बानी आहे उनखे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको विसारियो कोन्हे, असां यादि रखियो। 18 अक्टूबर को जब मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब आ रही थी तो एक धमाका जो उसमें हम शरीक थे और हमारे बहुत से लोग जो शहीद हुए। तकरीबन 150 लोग शहीद हुए, 500-550 लोग जख्मी हुए और ये पाकिस्तान का सबसे बड़ा ख़तरनाक धमाका जिसकी हमने भरपूर मजम्मत भी की है और ऐसे धमाके कभी सियासी पार्टियों में नहीं हुए, तो हमें बड़ा अफसोस है इस बात का। अॼु 15वीं वर्सी आहे 18 अक्टूबर जे शौदान जी ऐं राति जो 12:10 थिया जॾहिं असां हिन मंज़िल ते पहुतासीं कारसाज़ जे मक़ाम ते ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वॾी जिलावतनी ख़त्म करे पाकिस्तान आई पे। बेनज़ीर साहिबा खे थ्रेड बि हो, बेनज़ीर साहिबा खे धमकियूं बि मिलियल हुयूं, पर बेनज़ीर साहिबा जमहूरियत जे लाइ जेका कुर्बानी ॾिनी आहे ऐं ग़रीब आवाम ऐं माण्हुनि जी ॻाल्हि कंदी हुई, त अॼु जेके हीअ जमहूरियत हले पई त हीअ बेनज़ीर जे ऐं शहीद जुल्फ़कार अली भुट्टो जे सदके आहे। ये सानिया हमारे लिए बहुत तकलीफ देह है और तमाम लोग जानते हैं कि ये सियासी तौर पे भी हमें इसीलिए हर साल इसका प्रोग्राम करते हैं। इस दफा जो है पार्टी ने ये कहा है कि हम जलसा नहीं करेंगे, क्योंकि आपको पता है 3 से 4 हज़ार हमारे अक्सर लोग सैलाब की वजह से बेघर हुए हैं, तो इस दफा हम लोग जलसा बिल्कुल करने के उसमें नहीं है। तमाम जगहों पे शहर के मुख्तलिफ UCS-PS के हवाले से कुरान खानी का इनेकाद किया गया है। 18 अक्टूबर के शहीदों को कराज तहसीन पेश करते हैं, जिन्होंने जमहूरियत के लिए अपनी जान का नजराना पेश कर इस मुल्क में जमहूरियत का कायम हुए, तो उनकी कुर्बानियों के बदल और शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जब जलावतनी ख़त्म करके आई तो लाखों लोग उनके इस्तकबाल में, जमहूरी दुश्मन कुव्वतों को ये बर्दाश्त नहीं हुआ तो उन्होंने ब्लास्ट किया, तो हमारे कारकुनों ने अपनी शहीद बीवी की हिफाजत के लिए अपनी जान का नजराना दिया। कयामत खेज वाकया था जिसमें मैं खुद मौजूद था। अल्लाह ने मुझे शहादत तो नहीं दी, गाजी बनाया पार्टी, और मैं अल्लाह का लाख लाख शुक्र करता हूँ। मैं कहता हूँ पीपल पार्टी को मजबूत किया जाए और बिलावल बेटा कहूँगा मैं इसको, लीडर भी है, बेटा भी है, हमारी न्याणी का बेटा है, मेरे लीडर का नवासा है। अल्लाह उसको हिम्मत दे, उसको ताकत दे और उसकी सोच जो है भुट्टो आजम को लेके चले। सबसे पहले तो मैं 18 अक्टूबर के शहीदाओं को सलाम पेश करती, जिन्होंने शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के लिए अपनी जानों का नजराना पेश किया। जब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अपनी 8 साल वतनी के बाद जब कराची तशरीफ लाई तो जालिमों ने उनको कारसाज़ बम ब्लास्ट में निशाना बनाया और बहुत से लोग ज़ख्मी हुए, बहुत से लोग शहीद थे। उन ज़ख्मियों में से मैं भी शामिल थी। मैं सबसे छोटी बच्ची थी जो ज़ख्मी हुई थी। फिर शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने मुझे अपने पास बुलाया, फिर उन्होंने मेरी एजुकेशन का भी मसला हल करवाया। कैमरामैन
ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु अल्ताफ़ चन्ना, KTN न्यूज़, कराची।